अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां हैं मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जी खबरूं। नाज़रीन, डिप्टी कमिश्नर गज़नफर अली कादरी, एसएसपी ठट्टो डॉक्टर इमरान खान ऐं ॿियनि अमलदारनि सां गॾु दरगाह हज़रत अब्दुल्ला शाह असाबी जे 383 उर्स मुबारक जे ॿिए ॾिहाड़े ते दरगाह जो दौरो करे सिक्योरिटी ऐं ॿियनि इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो। उन मौक़े ते हुननि चयो त दरगाह जो तक़दुस हर सूरत में बरक़रार रखियो वञे ऐं कंहिं बि दरगाह जे अहाते में कंहिं बि क़िस्म जे ग़लति इस्तेमाल जी इजाज़त न ॾिनी वेंदी। हुन पुलिस ऑफिसरनि, एहलकारनि ऐं औक़ाफ़ खाते जे अमलदारनि ऐं मुलाज़िमनि खे हिदायत कई त हर ईंदड़ वेंदड़ रस्तनि ते गहरी नज़र ऐं ज़ाइरनि खे तमामु सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। उन मौक़े ते एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 रियाज़ हुसैन लगारी, डीएसपी जुमा खान पंवर, इंचार्ज डीआईजी बीएडी शेख, मैनेजर औक़ाफ़ मोहम्मद नवाज़ पठान, एसएचओ मकली इख्तियार हुसैन पुर मौजूद हुआ। उन खां अॻु डिप्टी कमिश्नर गज़नफर अली कादरी, एसएसपी ठट्टो डॉक्टर इमरान खान, एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 रियाज़ हुसैन लगारी दरगाह हज़रत अब्दुल्ला शाह असाबी जी मज़ार ते हाज़िरी भरे चादरूं चाढ़ियूं ऐं दुआ घुरी। बाद में हुननि दरगाह ते क़ाइम कंट्रोल रूम जो पिणु दौरो कयो ऐं ज़ाइरनि सां पिणु मुलाक़ात कई। जॾहिं त ज़ाइरनि पुलिस, औक़ाफ़ खाते ऐं ज़िले इंतिज़ामिया पारां उर्स मुबारक जे मौक़े ते कयल इंतिज़ामनि खे बेहद साराहियो वियो। उन मौक़े ते मैनेजर औक़ाफ़ खाते मोहम्मद नवाज़ पठान, डिप्टी कमिश्नर गज़नफर अली कादरी, एसएसपी ठट्टो डॉक्टर इमरान खान ऐं ॿियनि अमलदारनि खे सिंधी टोपी ऐं अजरकनि जा तोहफ़ा पिणु पेश कया। वधीक ख़बरुनि या अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।